الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جمعتے ڈہ بیرا درد پاک پڑھو اللہ تبارک و تعالیٰ انتے سو رحمتو نازل فرمائے تو صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم۔ پیارا اسلامی بھائرو، ذوالحج میں تھیندڑ ایک اہم ترین عبادت قربانی ہے۔ ہر مسلمان بالغ مرد اور عورت جیکو مقیم ہوجے یعنی مسافر نہ ہوجن ہن ساں گڈو گڈ مالک نصاب بھی ہوجے یعنی ان وٹ 52.5 تولہ چاندی یا ان جی قیمت برابر رقم ہوجے تا ان تے قربانی واجب ہے۔ حضرت زید بن ارقم رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائیں تھا، ایک بیرے صحابی سگرن علیہ مردوان بارگاہ رسالت میں عرض کے یا رسول اللہ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم ہی قربانیوں چھا ہیں؟ پیارے نبی رسول ہاشمی صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم نے فرمایو تمہاں جے والد ابراہیم علیہ السلام جی سنت۔ صحابہ کرام علیہ مردوان عرض کے یا رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم ہن میں اساں جے لائے چھا ہے؟ فرمایاؤں قربانی جے ہر وار جے بدلے میں تمہاں جے لائے ایک نیکی آہے۔ صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم۔ حضرت عبداللہ بن عباس رضی اللہ تعالیٰ عنہما فرمائیں تھا، رسولن جے تاجدار مکی مدنی سردار صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم عید الاضحیٰ یعنی ذوالحج 10 تاریخ تے فرمایاؤں اجو کے ڈی انسان جو کو عمل رت وہائن یعنی قربانی کرنے کا ودیک فضیلت وارو نہ ہے۔ ایک حدیث پاک میں آئے یوم النہر یعنی عید الاضحیٰ جی 10 تاریخ تے اللہ پاک وٹ سب کا پسندیدہ عمل رت وہائن یعنی جانور ذبح کرن ہے۔ بے شک قربانی جو جانور قیامت جے ڈینہں پنجے سنگن وارن ऐं کھرن ساں ایندو ऐं قربانی جو رت زمین تے کرن کا اگ میں اللہ پاک وٹ قبول تھی ویندو ہے، تاں کرے خوش دلی ساں قربانی کریو۔ حکیم الامت مفتی احمد یار خان نعیمی رحمۃ اللہ تعالیٰ علیہ ان حدیث پاک جی شرح میں فرمائیں تھا ان ماں خبر پئی تو قربانی جو مقصد رت وائن ہے، گوشت کھادو ونے یا نہ کھادو ونے، لہٰذا جے کرے کو شخص قربانی جی قیمت ادا کرے یا ہن کا بینو ٹرینو گوشت خیرات کرے قربانی ہرگز ادا نہ تھیندی۔ یہ چھو نہ ہوجے جو قربانی حضرت خلیل اللہ علیہ السلام جی نقل ہے حضرت ابراہیم خلیل اللہ علیہ السلام رت وایو ہو، گوشت یا پیسہ خرچ نہ کیا ہوا نقل اُہائی درست ہوندی ہے جکا اصل مطابق ہوجے۔ مفتی صاحب ودیک فرمائیں تھا عمل تا کرن کا بعد قبول تھیندا ہیں پر قربانی کرن کا پہریاں ہی قبول تھی ویندی ہے، لہذا قربانی کے بیکار سمجھی یا تنگ دلی ساں نہ کریو، ہر ہند عقلی گھوڑا نہ ڈوڑایو۔ رسول اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم ارشاد فرمایو جیکو شخص خوش دلی ساں ثواب جی امید رکھندے قربانی کرے ہی قربانی ان جے لائے جہنم کا رکاوٹ بنجی ویندی۔ ایک حدیث شریف جو خلاصو آئے قربانی جے جانور جی رت جے پہریں قطرے جے بدلے اللہ پاک قربانی کرن وارے جا اگونا گناہ معاف فرمائے چھڑے تو۔ اے عاشقان رسول غور طلب گال ہے، گناہ کیر تو کرے یقیناً انسان تو کرے، جانور تو مکلف ہی نہ ہیں، یہی تو گناہ نتھا کن پر ڈسو انسان جے گناہ جو کفارو کیر بنجی رہو ہے بے گناہ جانور۔ ہن لحاظ کھاں ڈٹھو ونے تا ان جانور جو اساں تے کیترو وڈو احسان ہے جو گناہ اساں کیا ہیں ہی بے گناہ جانور پنجی جان جی بازی لگائے اساں جے گناہ جو کفارو بنجی رہو ہے۔ ہن میں انہن مانن جے لائے عبرت ہے جے کہ قربانی جے وقت تماشو کن تھا، جانورن جو ساہ نکندے ڈسی جانورن جو رڑیوں بدھی خوش تھین تھا معاذ اللہ باز نادان تا تاڑیوں وجائن تھا۔ افسوس ہی تماشو ڈسن جو نہ بلکہ پنجے گناہن تے شرمسار
थियण ऐं उन जानवर जो एहसान मञण जो वक़्तु आहे। अहिड़ी तरह उहे माण्हू बि इबरत हासिलु कनि जेकी जानवर खे नाहक तकलीफ़ पहुचाइनि था, उन्हनि खे गाह वग़ैरह पूरो नथा ॾियनि। कंहिं परे इलाइक़े मां जानवर आणिणो हुजे त रस्ते में पूरी खुराक मुहैया न आहिनि कंदा। नंढी गाॾी में वॾो जानवर चाढ़ीनि था। जानवर खे गाॾी में चाढ़ींदे ई लाहींदे वक़्तु एहतियात नथा कनि। कॾहिं जल्दबाज़ी में जानवरनि खे गाॾी मां टपो ॾियारींदा आहिनि, जंहिंसां जानवर जे टंग टुटण या सख़्तु धकु लॻण जो ख़दशो हूंदो आहे। त इहा आशिक़ान रसूल असांखे ॾिजणु घुरिजे, इबरत हासिलु करणु घुरिजे। हीउ जानवर त उहो आहे जेको पंहिंजे रब करीम जे नाले ते पंहिंजी जान क़ुर्बान करे रहियो आहे, पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए असांजे गुनाहनि जो कफ़ारो अदा करे रहियो आहे। असांखे त घुरिजे त उन जो एहसान मञूं ऐं उन जी ख़ूब इज़त करियूं। अलाह पाक असांखे हिदायत नसीब फ़रमाए ऐं मख़लूक़ ख़ुदा सां भलाई सां पेश अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहे आशिक़ान रसूल हीअ ॻाल्हि यादि रखो त क़ुर्बानी को ॾिहाड़ो, को इवेंट या रस्म न आहे, बल्कि हिकु मक़सद वारो फ़र्ज़ु आहे। क़ुर्बानी में असांजे लाइ सिखण जे लाइ घणो कुझु आहे। क़ुर्बानी असांखे जीअण जो मक़सदु सम्झाए थी। क़ुर्बानी में ईसार जो दर्सु आहे। क़ुर्बानी असांखे हमदर्दी जो सबक़ु ॾिए थी। ऐं सभ खां अहम ॻाल्हि हीअ त क़ुर्बानी असांखे बंदगीअ जा आदाब सेखारे थी। अचो हिन हवाले सां क़ुर करीम जी हिकु आयत सगोरी जो तर्जुमो ॿुधूं था। अल्लाह पाक क़ुर पाक में इरशाद फ़रमाए थो, सीपारो 17 सूरह हज आयत नंबर 34। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। हर उम्मत जे लाइ असां हिकु क़ुर्बानी मुक़ररु फ़रमाई त जीअं हू उन ॻाल्हि ते अल्लाह जो नालो वठनि त उन हिननि खे बेज़बान चौपाइनि मां रिज़्क़ ॾिनो। पोइ तव्हांजो माबूद हिकिड़ो माबूद आहे, सो उन जे अॻियां ई कंधु झुकायो ऐं निवड़ करण वारनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए। तफ़सीर सिरातुल जिनान में हिन आयत जे हवाले सां आहे, यानी अॻुणियुनि ईमानदार उम्मतुनि मां हर उम्मत जे लाइ अलाह पाक हिकु क़ुर्बानी मुक़ररु फ़रमाई त जीअं हू जानवरनि खे ज़बह करण महिल उन ते अलाह पाक जो नालो वठनि। जाहिलियत वारे दौर में माण्हू पंहिंजे कूड़नि ख़ुदाउनि जी क़ुर्बानी कंदा हुआ, कूड़नि ख़ुदाउनि जे लाइ क़ुर्बानी कंदा हुआ ऐं ज़बह जे वक़्तु बि उन्हनि जो नालो पुकारींदा हुआ। मुशरिकनि जे हिन शिरक जो रद्द कंदे अलाह पाक फ़रमायो त जीअं हू उन ॻाल्हि ते अलाह जो नालो वठनि त उन हिननि खे बेज़बान चौपाइनि मां रिज़्क़ ॾिनो। पोइ तव्हांजो माबूद हिकिड़ो माबूद आहे, सो उन जे अॻियां ई कंधु झुकायो। यानी अलाह पाक ई तव्हांजो राज़िक़ आहे। अलाह पाक ई जानवर पैदा फ़रमाया। अलाह पाक ई उन्हनि जानवरनि खे, ताक़तवर जानवरनि खे तव्हांजे क़ाबू में ॾिनो ऐं अलाह पाक ई उन्हनि खे ज़बह करण ऐं गोश्त जे ज़रिए तवानाई हासिलु करण जी तव्हांखे इजाज़त ॾिनी। तव्हांजो हिकु ई ख़ुदा आहे, लिहाज़ा जानवर ज़बह करण वक़्तु उन्हीअ जो नालो वठो, उन्हीअ जो शुक्र अदा करियो ऐं उन जी बारगाह में ई कंधु झुकायो। इहे आशिक़ान रसूल मालूम थियो अलाह पाक जानवरनि बाबति असां ते जेकी इनामात फ़रमाया, जानवर पैदा कया, उन्हनि खे असांजे क़ाबू में ॾिनो, उनजो गोश्त असांजे लाइ हलाल फ़रमायो। क़ुर्बानी उन इनामात जो बि शुक्र आहे ऐं गॾोगॾु हिन में तौहीद जो इज़हार बि आहे। यानी सॼी दुनिया में मुसलमान ईद उल अज़हा जे मौक़े ते जानवर ज़बह करण वक़्तु अलाह पाक जो नालो वठी ही इज़हार कंदा आहिनि त अलाह पाक हिकु आहे, असां ते इनाम फ़रमाइण वारो हिकु आहे, तमामु मख़लूक़ात खे पैदा करण वारो हिकु आहे ऐं असां सिर्फ़ु उन ई हिकु ख़ुदा वहदहू ला शरीक जी इबादत करियूं था। उन खां सवाइ कंहिंखे पंहिंजो ख़ुदा नथा मञूं। ख़बर पई क़ुर्बानी का रस्म न आहे, बल्कि नेमत जो शुक्र बि आहे ऐं गॾोगॾु अक़ीदा तौहीद जो अमली इज़हार बि। प्यारा इस्लाम वारो हिकु सुवालु ज़हन में अचे थो, उहो ही त क़ुर्बानी जेकॾहिं नेमत जो शुक्र आहे त उहो शुक्र कंहिं ॿिए अंदाज़ में, मिसाल तौरु निमाज़ूं पढ़ी, रोज़ा रखी, सदको ऐं ख़ैरात करे बि त अदा करे सघिजे थो। आख़िर हिन जे लाइ जानवर क़ुर्बान करणी छो ज़रूरी आहे? आलिम सगुरनि हिन सवाल जो जवाबु खोड़ सारा जवाब ॾिना आहिनि। अल्लामा इब्न रजब हंबली रहमतुल्लाह ताला अलैह हिन सिलसिले में बहितरीन ईमान अफ़रोज़ मदनी गुल बयानु कया आहिनि। पाण फ़रमाईंदा, जानवर अल्लाह पाक जो ज़िक्र कसरत सां कनि था। अल्लाह पाक क़ुर पाक में इरशाद फ़रमाए थो, ऐं का बि शइ अहिड़ी न आहे जेका उनजी हमद बयानु करण सां गॾु उनजी पाकाई बयानु न कंदी हुजे। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जो ख़ुलासो आहे, कई जानवर अहिड़ा आहिनि जेकी इंसाननि खां बहितर ऐं उन्हनि खां वधीक ज़िक्रुल्लाह करण वारा आहिनि। हिन मां मालूम थियो मजमूई तौर ते जानवर इंसाननि जी निस्बत वधीक ज़िक्रुल्लाह कनि था।
हाओ इंसाननि में बि कई अहिड़ा आहिनि जेकी तमामु घणो अलाह पाक जो ज़िक्र कनि था, पर इंसान जो हिकु तादाद आहे जेको गाफ़िल रहे थो। जॾहिं त जानवर आम तौर अलाह पाक जो ज़िक्र करण वारा ई हूंदा आहिनि। जीअं अलाह पाक असांखे जानवरनि जी क़ुर्बानी करण जो हुकुम ॾिनो, हिन में हिकमत हीअ आहे त गोश्त खाइण सां अक़ुलु वधे थो, जिस्म जी क़ुवत ऐं ताक़त में इज़ाफ़ो थिए थो, ऐं गोश्त जी उहा ख़ासियत आहे त हीउ इंसान जी तबियत ते असर अंदाज़ थींदो आहे। उन करे असां ते हलाल जानवरनि जी क़ुर्बानी लाज़िम करार ॾिनी वई त जीअं असां उन ज़िक्रुल्लाह करण वारनि जानवरनि जो गोश्त खाऊं, हिन सां असांजो अक़ुलु वधे। जॾहिं ज़िक्रुल्लाह करण वारे जानवर जे गोश्त जे ज़रिए अक़ुलु वधंदो त उहो अक़ुलु नेकी जी तरफ़ घणो माइल थींदो, हिन में विगोड़ो घटि ईंदो, अहिड़ो अक़ुलु चङीअ सोच वारो थी वेंदो। ईअं ई ज़िक्रुल्लाह करण वारे जानवर जो गोश्त असांजे जिस्म जो हिसो थींदो, असांजी तबियत जो हिसो थींदो, त हिन सां गफ़लत ख़तमु थींदी ऐं इंसान कसरत सां ज़िक्र करण वारो बणिजी वेंदो। अल्लामा इब्न रजब हंबली रहमतुल्लाह ताला अलैह हिकु मदनी गुल ज़िक्र करण खां बाद में फ़रमाइनि था, जेको शख़्स अल्लाह पाक जी इताअत करण वारनि ज़िक्रुल्लाह जी कसरत करण वारनि उन्हनि जानवरनि खे ज़बह करे पोइ उन्हनि जो गोश्त खाए, पोइ उन गोश्त मां जेका ताक़त हासिलु थींदी उन ताक़त खे गुनाहनि में ख़र्च करे त ॼण उन मामिलो उल्टो करे छॾियो, शुक्र जे बदिरां नाशुक्री कई। अहिड़नि नादाननि खां त जानवर काफ़ी भेरा बहितर आहिनि। हीअ आशिकाने रसूल इबरत जो मक़ाम आहे। हीअ जानवर जेकी क़ुर्बानी जे ॾींहुं ज़बह कया वेंदा आहिनि, उन्हनि जो गोश्त अमीर ग़रीब सभु खाइनि था। हक़ ई थिए थो त हीअ गोश्त खाई जेका तवानाई हासिलु थिए, हिन सां असांजो ज़िक्रुल्लाह करण जो ज़हन बणिजे, नेकिन ॾांहुं दिलि राग़िब थिए। हिन ताक़त खे नमाज़ जे लाइ ख़र्च कयो वञे, तिलावत क़ुरान ते ख़र्च कयो वञे, हिन ताक़त खे नेकी जी दावत आम करण में ख़र्च कयो वञे, हिन ताक़त खे नेक आमाल ते ख़र्च कयो वञे। पर अफ़सोस असां वटि हिकु तादाद आहे जेको महांगे खां महांगे जानवर जी क़ुर्बानी त कनि था, गोश्त बि खाइनि था, पर इबरत हासिलु नथा कनि। क़ुर्बानी जे ॾींहं में ई नमाज़ूं क़ज़ा करे रहिया हूंदा आहिनि, फिल्मूं ड्रामा ऐं मुख़्तलिफ़ गुनाहनि भरियनि फंक्शन्स में ईद जो ॾींहुं गुज़ारे योम ईद खे पंहिंजे लाइ योम वईद बणाईंदा आहिनि। अहिड़नि नादाननि खे डिॼणु घुरिजे। अल्लामा इब्न रजब हंबली रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, अहिड़नि नादाननि खां त उहो जानवर बहितर आहे जेको जेसि ताईं ज़िंदा रहे ज़िक्रुल्लाह कंदो रहे, आख़िर अल्लाह पाक ई जे नाले ते क़ुर्बान थी वञे। हीअ आशिकाने रसूल क़ुर्बानी जो असुलु दर्स त हीअ आहे जो इंसान अल्लाह पाक जो हक़ीक़ी बानो बणिजी वञे, इताअत गुज़ार थिए। ॾिसो अल्लाह पाक ॿुधायो त क़ुर्बानी हर उम्मत ते लाज़िम कई वई हुई, पोइ ॿुधायो वियो क़ुर्बानी नेमत जो शुक्र अदा करणु आहे ऐं हीअ सिर्फ़ु अल्लाह पाक ई जे लाइ कई वेंदी। पोइ आख़िर में अल्लाह पाक फ़रमाए थो, ऐं निवड़ करण वारनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए, यानी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी आजिज़ी करण वारा आहिनि उन्हनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधायो। आजिज़ी करण वारा कहिड़ा आहिनि, हिन जी वज़ाहत कंदे रब पाक फ़रमाए थो, उहे माण्हू आहिनि जो जॾहिं अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे त उन्हनि जूं दिलियूं थड़कणु लॻंदियूं आहिनि, ऐं उन्हनि खे जेका मुसीबत पहुचे उन ते सब्र करण वारा आहिनि, ऐं नमाज़ क़ाइमु रखण वारा आहिनि, ऐं असांजे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च कंदा आहिनि। यानी अल्लाह पाक जे लाइ आजिज़ी करण वारा उहे आहिनि जॾहिं उन्हनि जे साम्हूं अल्लाह पाक जो ज़िक्र थिए थो त ख़ौफ़ ऐं जलाल सबबु उन्हनि जूं दिलियूं ॾकणु लॻनि थियूं। अल्लाह पाक जे अज़ाब जो ख़ौफ़ उन्हनि जे उज़वनि मां ज़ाहिर थियणु लॻे थो। उन्हनि खे दुनिया में जेका मुसीबत पहुचे उन ते सब्र कनि था, नमाज़ क़ाइमु कनि था, ऐं अल्लाह पाक जे ॾिनल रिज़्क़ मां सदको ऐं ख़ैरात कनि था। अल्लाह तबारक व तआला जेको असां ॿुधोसीं उनखे असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।